नाले सिंध काबीना सूबे में पखियुनि जे शिकार ते 1 साल लाइ पाबंदी लॻाए छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाक़िदा सिंध काबीना सूबे में पखियुनि जे शिकार ते 1 साल लाइ पाबंदी लॻाए छॾी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे। गुज़िरियल साल जे मिनट्स जी मंज़ूरी ॾिनी वई आहे, जॾहिं त इजलास में सूबाई वज़ीरनि ख़ासि मददगारनि ऐं ॿियनि शिरकत कई आहे। इजलास दौरान सिंध में पखियुनि जे शिकार ते 1 साल लाइ पाबंदी जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पखी मासूम हूंदा आहिनि। ॿोड़ दौरान केतिरा ई पखी मरी विया। सिंध काबीना सूबे में पखियुनि जे शिकार ते 1 साल लाइ पाबंदी लॻाए छॾी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे। गुज़िरियल इजलास जे मिनट्स जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। इजलास में सूबाई वज़ीरनि ख़ासि मददगारनि ऐं ॿियनि शिरकत कई आहे, जॾहिं त इजलास दौरान सिंध में पखियुनि जे शिकार ते 1 साल लाइ पाबंदी जी मंज़ूरी ॾिनी वई आहे, जॾहिं त वॾे वज़ीर चयो आहे त पखी मासूम हूंदा आहिनि। ॿोड़ दौरान केतिरा ई पखी मरी विया आहिनि। सिंध काबीना सूबे में पखियुनि जे शिकार ते 1 साल लाइ पाबंदी लॻाए छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाक़िदासीं। नाज़रीन, सिंध काबीना सूबे में पखियुनि जे शिकार ते 1 साल लाइ पाबंदी लॻाए छॾी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे। गुज़िरियल इजलास जे मिनट्स जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। इजलास में सूबाई वज़ीरनि ख़ासि मददगारनि ऐं ॿियनि शिरकत कई आहे, जॾहिं त इजलास दौरान सिंध में पखियुनि जे शिकार ते 1 साल लाइ पाबंदी मंज़ूरी ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पखी मासूम हूंदा आहिनि। ॿोड़ दौरान केतिरा ई पखी मरी विया आहिनि। सिंध काबीना सूबे में पखियुनि जे शिकार ते 1 साल लाइ पाबंदी लॻाए छॾी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे, जॾहिं त गुज़िरियल इजलास जे मिनट्स जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। इजलास में सूबाई वज़ीरनि ख़ासि मददगारनि ऐं ॿियनि शिरकत कई आहे, जॾहिं त इजलास दौरान सिंध में पखियुनि जे शिकार ते 1 साल लाइ पाबंदी मंज़ूरी ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पखी मासूम हूंदा आहिनि। ॿोड़ दौरान केतिरा ई पखी मरी विया आहिनि। सिंध काबीना सूबे में पखियुनि जे शिकार ते 1 साल लाइ पाबंदी लॻाए छॾी आहे।